नाज़रीन अब्दुल हमीद कोसो अॼु ऐलानियल PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम तरफ़ां जेका हड़ताल हुई 8 फरवरी जे हिसाब सां हींअर 9 बजे ही मेड़ घंटाघर चौक जा लाइव मंज़र तव्हांजे अॻियां रखी रहियो आहियां त हींअर ताईं जेका हड़ताल जी पोज़ीशन आहे उहा बज़ाहिर नज़र कोन पई अचे। ही वेनू जेके आहिनि ही दादू लाड़काणो खां वठी मुख़्तलिफ़ रूटनि ते जेके हलंदड़ आहिनि उहे हलनि पियूं। उहे हस्बे रवायत पंहिंजी जेका आहे उहा रवां दवा रखी था अचनि ऐं हितां मुसाफ़िर जेके ही अॾा आहिनि उन तां पंहिंजी लाड़काणे दादू ऐं हैदराबाद लाइ मुसाफ़िर जेके खणनि पिया ऐं हितां उन्हनि जी रवानगी आहे मुसलसल पंहिंजी हस्बे रवायत जेका आहे उहा हले पई। ऐं शहर जी हीअ पोज़ीशन आहे। शहर हींअर जी ताज़ी जेका अपडेट आहे 9 बजे जी उन हिसाब सां शहर खुलियल आहे ऐं ही घंटाघर चौक जिथे जेके बि आहिनि रेलुनि खां वठी या जेका बि आमदरफ़्त आहे सवारी ट्रांसपोर्ट उन्हनि जी पोज़ीशन लाइव तव्हांजे अॻियां रखी रहिया आहियूं। सिक्योरिटी जे हिसाब सां पुलिस बि हिते मौजूदु आहे। हस्बे रवायत शहर जेको आहे तक़रीबन 8 खां 9 ताईं खुलणु शुरू थींदो आहे ऐं शहर खुले पियो। दुकान जेके आहिनि उहे खुलियल आहिनि ऐं जेका ट्रांसपोर्ट आहे उहा बि हलंदड़ आहे। तव्हांखे ही ताज़ा अपडेट मेड़ शहर घंटाघर चौक तां सुबुह जो 9 बजे जा ताज़ा अपडेट तव्हांजे अॻियां रखी रहियो आहियां त हस्बे रवायत जेका पोज़ीशन आहे शहर जी उहा शहर तक़रीबन हींअर हिन टाइम ताईं खुली वेंदो आहे ऐं खुलणु शुरू थी वियो आहे। ऐं हड़ताल जेका ऐलानियल आहे 8 फरवरी उन हिसाब सां हींअर ताईं का बि अहिड़ी का पोज़ीशन नज़र नथी अचे की हड़ताल आहे या न आहे। ही घंटाघर चौक जा लाइव मंज़र आहिनि। बसि दुकान खुलियल आहिनि, कुझु बंदि आहिनि। अच्छा हज़रत ही लाइव अपडेट तव्हांजे अॻियां घंटाघर चौक जा ऐं जेका हस्बे रवायत ट्रांसपोर्ट खां वठी या कारोबार जेको आहे उहो खुलंदो पियो वञे ऐं सिक्योरिटी जे हिसाब सां पुलिस बि हिते मोबाइल मौजूदु आहे। ऐं जेके ट्रांसपोर्ट जे हिसाब सां वेनूं आहिनि पंहिंजे पंहिंजे रूट ते हलनि पियूं। ही लाड़काणे जी वैन बीठी आहे, अॻियां दादू जी वैन बीठी आहे ऐं उहे मुसाफ़िर उन्हनि ते पंहिंजे हिसाब सां जेके हिन उहे रवां दवा आहिनि। हीअ ताज़ी अपडेट तव्हांजे अॻियां रखां पियो मेड़ शहर जी। ऐं मेड़ में सुबुह सां तक़रीबन 9 जो टाइम आहे ऐं हिते का बि अहिड़ी हड़ताल जी पोज़ीशन महसूसु न पई थिए। ऐं अंदरि जी जेका बाज़ार आहे उनजी ख़बर पवंदी। बाक़ी हींअर 9 बजे जा ई ताज़ा अपडेट तव्हांजे अॻियां आहिनि। ही पुलिस बि मौजूदु आहे हिते, पुलिस मोबाइल बि मौजूदु आहे। पुलिस जा जवान जेके पंहिंजी घंटाघर जा ताज़ा अपडेट 8 फरवरी जेका PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीम तरफ़ां ऐलानियल हड़ताल हुई उन हिसाब सां हिते जेको कारोबार आहे उहो तक़रीबन मुकमल खुलियल आहे। घंटाघर चौक ते हड़ताल जी का बि पोज़ीशन न आहे। ऐं जेका ट्रांसपोर्ट मां तव्हांखे ॾसे आयो आहियां ट्रांसपोर्ट जी बि उहा ई रवानी आहे। दादू लाड़काणे या हैदराबाद कोटड़ी जा जेके मुसाफ़िर आहिनि ऐं जेके वेनूं आहिनि उहे हिते पंहिंजे अॾे तां हस्बे रवायत रोज़ जे मामूल जे हिसाब सां भरिजनि पियूं। ऐं शहर ही घंटाघर चौक ऐं हितां जी लाइव कवरेज सुबुह जो तक़रीबन 9 बजे आउं तव्हांजे अॻियां रखी रहियो आहियां त हिते हड़ताल जी का बि पोज़ीशन न आहे। हीअ जेका 8 फरवरी जे हिसाब सां PTI GDA ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जी ऐलानियल हड़ताल हुई उन सिलसिले में हींअर ताईं हड़ताल खे शहर में का बि मोट न मिली आहे। ऐं शहर जेको आहे घंटाघर चौक मुकमल खुलियल आहे। ऐं
अंदरि शहर जी बाज़ार जी कीअं अंदरि मार्केट अंदरि बंदि दादा ताज़ा अपडेट सुबुह जो 9 बजे जा ऐं जेका अॼु ऐलानियल हड़ताल हुई 8 फरवरी जी PTI GDA मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि तरफ़ां मेयर जी घंटाघर जी चौंक जी ताज़ी अपडेट ताज़ा ही अपडेट ताज़ी सूरत हाल जेका आहे ऐं हिते दुकान हींअर ताईं हड़ताल जी का बि पोज़ीशन महसूसु न पई थिए ऐं दुकान मुकमल कारोबार मुकमल खुलियल आहे ऐं जेका ट्रांसपोर्ट आहे वेनूं आहिनि दादू जूं लाड़काणे जूं ऐं कोटड़ी हैदराबाद जूं उहे बि हसबे मामूल पंहिंजी हसबे मामूल जे हिसाब सां उतां पंहिंजे अॾे तां भरिजनि पियूं ऐं मुसाफ़िर उन ते चढ़नि पिया। इहे ताज़ा अपडेट तव्हांजे अॻियां रखिया घंटाघर चौक मेड़ तां।